करण सां गॾु ग़ुलाम नबी कीरियो केटी मिनिस्टर मोहम्मद खान। सिंध जे बेटनि ते वफ़ाक़ जी वालार ख़िलाफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि असांजा वंदनि पारां एहतजाजी रैली कढी नारेबाज़ी कई वई। रिपोर्ट कयो आहे महबूब बिरोही। सिंध जे सामूंडी बेटन ते वफ़ाक़ जी वालार ऐं सदारती आर्डिनेंस ख़िलाफ़ जिते सॼी सिंध सरापा एहतजाज बणियल आहे, मुख़्तलिफ़ धुरियुनि पारां एहतजाज जारी आहे। ठटे में भी अॼु शानदार एहतजाज थी रहियो आहे। बेट बचाओ तहरीक जे मरकज़ी अॻवाननि जी क़यादत में ठटे जे ईदी सेंटर खां हिकु शानदार रैली कढी वई आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जा माण्हू जेके आहिनि, अॻवान आहिनि, सियासी समाजी शख़्सियतूं आहिनि, उहे शरीक आहिनि। सॼी सिंध एहतजाज में असां चऊं था त बेट सिंध जी मिल्कियत आहिनि। आइनी तौर ते घण क़ौमी रियासतूं जेके बि थींदियूं आहिनि उते क़ौमनि जा हक़ थींदा आहिनि ऐं उते क़ौमनि जे हक़नि खे कंहिं बि नाले में कंहिं बि तरीक़े सां रेटे नथो सघिजे। सिंध जा सामूंडी बेट, बलूचिस्तान जा सामूंडी बेट सिंध जा बेट आहिनि। जेकॾहिं आइनी नुक़्ते निगाह खां ॾिसूं था 12 नाटिकल मेलनि खां नींगी ऐं भंडार अंदरि आहिनि, उनजे करे उहे सिंध जे ई इख़्तियार ऐं सिंध जे ई मालिकी हेठि आहिनि। पर असां चऊं था त न रुॻो इहे ॿ बेट जेके बि सिंध जा सामूंडी बेट आहिनि उहे समूरा सिंध जी मिल्कियत आहिनि। वफ़ा खे उन्हनि ते को शहर ॾियणु या उते कंहिं बि क़िस्म जी का बि रिथा आणण जो को बि इख़्तियार कोन्हे। हीअ सॼी रिथा जेका आहे सा सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जे लाइ आहे। वफ़ाक़ी गवर्नमेंट जेका आहे उहा कंस्ट्रक्शन न करे, पर सिंध गवर्नमेंट करे। कुझु अहिड़ा राय अचनि पिया, असां उन सभिनी शयुनि जी मुखालिफ़त था करियूं, चाहे सिंध गवर्नमेंट हुजे, वफ़ाक़ी गवर्नमेंट हुजे। कंहिं बि सूरत में इन्हनि बेटनि ते असां अदावत जे मुखालिफ़ में आहियूं। 300 साढा 300 बेट आहिनि, उन्हनि बेटनि खे जीअं जो तीअं छॾियो वञे ऐं इन्हनि जी हिफ़ाज़त कई वञे। इन्हनि बेटनि ते ॻोठ बि आहिनि, इन्हनि बेटनि ते आर्काइवल साइट्स बि आहिनि, क़िला बि आहिनि, उन सभिनी जी हिफ़ाज़त करणु खपे गवर्नमेंट खे। इहा गवर्नमेंट जी ज़िम्मेदारी आहे। उते जेके तिमर जी कटाई थी त उन्हनि खे बि रोकण जी ज़िम्मेदारी गवर्नमेंट जी आहे। ॿी ॻाल्हि इहा त पोर्ट कासिम अथॉरिटी जे बारे में असांखे क्लियर करे सिंध गवर्नमेंट त उन वटि केतिरी ज़मीन आहे। 16,000 एकड़ जेका ज़मीन 1974 में ॾिनी वई आहे, उहा कहिड़ी ज़मीन आहे? छाकाणि त पोर्ट कासिम जा बोर्ड तव्हां ॾिसो ठठे ताईं लॻा पिया आहिनि। सॼे जेके बेटनि ते उन्हनि पंहिंजा बोर्ड माण्हू विहारे छॾिया आहिनि। ऑर्डिनेंस जेको जारी कयो वियो आहे उन में जी न आइन थो इजाज़त ॾिए, न कानून थो इजाज़त ॾिए। इहो शरई कानूनी आइनी तौर ते बिल्कुलु सिंधी माण्हुनि खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश आहे। जेकॾहिं असां इन्हनि मसइलनि ते ही न रुॻो बेट बचायो तहरीक जो मसइलो आहे, फिशर फोक इंडिजीनियस राइट्स एलान जो मसइलो आहे, पर ही सभिनी सिंधी माण्हुनि जे वजूद जे बका जो मसइलो आहे। सिंध ऐं बलूचिस्तान में 300 खां मथे जेका नंढा वॾा बेट आहिनि, पर सिंध जे अंदरि जेके बेट आहिनि उहो माज़ी में दरिया जो हिसो रहिया आहिनि। समूरा बेट जेके आहिनि उहे क्रीक्स ते जेको आहे सो मुश्तमिल आहिनि। वफ़ाक़ जेको इहो मनसूबो जोड़ियो आहे, इहो गैर आइनी गैर कानूनी आहे। 5 नवंबर 2002 में रामसर कन्वेंशन जे तहत समूरा बेट ऐं डेल्टा जा समूरी क्रीक्स जेके आहिनि उहे रामसर कन्वेंशन जो हिसो बणिजी चुको आहिनि। रामसर कन्वेंशन जो हिसो उनखे बणायो वेंदो आहे जिन खे बचाइण जी ज़रूरत आहे। जेकॾहिं इन्हनि बेटनि ते शहर ठहिया त 25 लख माहिगिर जेके आहिनि पंहिंजे तारीख़ी रोज़गार मां बेदख़ल थी वेंदा। इन्हनि बेटनि ते जेको आहे सो असांजा कल्चरली मेला थींदा आहिनि ऐं भुंडार जे मेले खां वठी सावल फ़क़ीर जे मेले ताईं इन्हनि बेटनि ते जेको आहे सो मेला थींदा आहिनि। तारीख़ी हक़ीक़तनि खे पुठी ॾी जेके वफ़ाक़ फ़ैसिला कया आहिनि, इन करारदाद खां वठी 73 जे आइन ताईं अॼु ॾींहं ताईं कॾहिं बि वफ़ाक़ इन्हनि माइदनि जी पुठभराई न कई, हमेशह उन्हनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई आहे। जेके मसइला आहिनि जिन जी नंढियुनि क़ौमनि सिंध जे माण्हुनि मुखालफ़त कई आहे, वफ़ाक़ उन्हनि खे अमली जामूं पहिराइण लाइ जतन कया आहिनि, पर जॾहिं भरपूर तरीक़े सां मुज़ाहिमत थी आहे त उनखे उहे फ़ैसिला वापसि वठणा पिया आहिनि। सभिनी खे ख़बर आहे हाणे त पाकिस्तान जो अटार्नी जनरल बि चई चुको आहे त बेट जेके आहिनि से वफ़ाक़ जी मिल्कियत न आहिनि। जेकॾहिं इहे फ़ैसिला वापसि न वरिता विया त यकीनन हिन मुल्क जी सलामतीअ सां आउं सम्झां थो त इहे इदारा ऐं इहे माण्हू खेॾनि पिया ॼाणी ॿुझी, उहे चाहिनि था मुल्क कमज़ोर थिए, हिन में इंतिशार पैदा थिए, वरी हिकिड़ो ॿियो बंगाल वारी सूरत पैदा थिए। असांखे वफ़ाक़ जो इहो फ़ैसिलो कतई मंज़ूर न आहे। असां हिन जे सख़्तु ख़िलाफ़ आहियूं ऐं इहो जेको आहे उहो रामसर साइट आहे। रामसर साइट ते इहो कब्ज़ो करणु, उन ते इहो कानून लागू करणु ऐं इहो ऑर्डिनेंस पास करणु, इहो रामसर कन्वेंशन जी सख़्तु ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। जेका बेट आहिनि इहे माहीगिरनि मल्हानि माण्हुनि जे रोज़ी जो प्यालो आहे, उन्हनि जे रोज़गार जो ज़रियो आहे ऐं अगरि इन्हनि बेटनि ते गैर कानूनी शहर था हलिया वञनि, उन्हनि ते कब्ज़ो थो कयो वञे त इहो लखे माहीगिरनि खे पंहिंजे रोज़गार खां बेदख़ल सॼी सिंध में बेट बचायो तहरीक पारां एहतजाजी मुज़ाहिरनि ऐं धरनि जो ऐलान कयो वियो आहे, जंहिंखां पोइ हिकु एहतजाजी लांग मार्च गवर्नर हाउस ताईं कयो वेंदो ऐं अॻवान जो
चवणु आहे त उहे एहतिजाज जो सिलसिलो जारी रहंदो। ऐं नाज़रीन इन ई सां गॾु